कराची जे मच्छर कॉलोनी में जुनूनी हुजूम हथां 2 सिंधी नौजवान मारिजी वञण वारे वाक़िए में नामज़द समूरा 15 जवाबदार गिरफ़्तार करे चुका आहियूं, जिन मां 4 ॼणनि जी सुञाणप परेड भी थी चुकी आहे। वीडियोज़ जी मदद सां वधीक माण्हुनि जी निशानदेही थी त इन्हनि खे भी गिरफ़्तार कयो वेंदो। अहिड़ो इज़हार सिंध पुलिस पारां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आॾो जमा करायल रिपोर्ट में कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण सिंध हाई कोर्ट पहुची चीफ जस्टिस के पुलिस जी तैयार कल रिपोर्ट पेश कई। चीफ जस्टिस अहमद अली शेख साहनीअ जो पाण मुरादो नोटिस वठी IG सिंध, DIG इरफान बलोच ऐं ॿियनि ऑफिसर्स खे तलब कयो हो। IG सिंध अदालत बारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मच्छर कॉलोनी में माण्हुनि खे मच्छराइण जे इल्ज़ाम हेठि आयल पेश इमाम जो किरदारु हाकारी रहियो आहे। असांखे मिलियल रिपोर्टनि मूजिब पेश इमाम ॿिन्ही नौजवाननि खे बचाइण जी कोशिश कई हुई। पेश इमाम इसमें उनका पॉजिटिव रोल था और उन्होंने ऐलान भी किया था और उन्होंने कोशिश की थी कि ये जिस टाइम पे तशद्दुद हो रहा था उन्होंने उनकी बचाने की कोशिश की थी, उनका नेगेटिव रोल नहीं था। मच्छर कॉलोनी सानिया ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ क़ौमपरस्त जमायतुनि जे 200 खां वधीक माण्हुनि ते बग़ावत जो केस दाख़िल थियण बाबति पुछियल सवाल जे जवाब में IG गुलाम नबी मेमण चयो आहे त केस रियासत ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते दाख़िल कया विया आहिनि। हक़ सबको है, लेकिन एहतजाज एक दायरे में होता है, एक कानून के हद में होता है। अगर वो कानून की वायलेशन हो तो नेचुरली फिर वो क्राइम बन जाता है। मैं समझता हूँ कि वो जो FIR लॉन्च हुई है वो एहतजाज से हट के मतलब ये कि स्टेट के अगेंस्ट बात की गई। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च रोकण लाइ इस्लामाबाद ॾांहुं सिंध पुलिस जा ऑफिसर ऐं अहलकार मोकिलण बाबति सवाल जे जवाब में गुलाम नबी मेमण चयो त सिंध जे कंहिं बि थाणे मां हिकु बि ऑफिसर इस्लामाबाद न वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत ते सिंध जे पुलिस ट्रेनिंग सेंटर्स मां 2000 अहलकारनि खे इस्लामाबाद उमाणो वियो आहे। एक पुलिस ऑफिसर भी किसी थाने से इस्लामाबाद नहीं गया, ये सारे ट्रेनिंग इंस्टीट्यूशन में थे, वहाँ से गए और 2000 की करीब नफरी हमारी गई है। तो मतलब ये कि ये ज़ाहिर फेडरेशन की एक रिक्वायरमेंट है, कॉन्स्टिट्यूशन कहता है, इसके लिए मतलब ज़ाहिर है कि ये गवर्नमेंट का डिसीजन है, हमने उसको फॉलो किया। IG सिंध जी ॻाल्हियुनि मां त ईअं पियो लॻे त मच्छर कॉलोनी साहनीअ जो केस ॼण त हल थी वियो, पर ईअं न आहे। सिंध जा माण्हू चाहिनि था त पुलिस जी प्रोसिक्यूशन एतिरी मज़बूत हुजणु घुरिजे जो समूरा क़ातिल ज़मानतुनि ते आज़ादु थियण बदिरां फाही चढ़ी वञनि।